अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है त सभी दोस्त ठीक ठाक ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल पंजाबेरी ड्रामे जे बारे में। पंजाबेरी ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो ऐं उन जी शूटिंग कॾहिं शुरू थींदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जबली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हरेंदड़ वीडियो भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदे रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पंजाबेरी जेको ड्रामो आहे उहो दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे। हिन जी हाणे तमामु जल्द रमज़ान खां पोइ शूटिंग शुरू थींदी। इन जो डायरेक्टर आहे फरदंद मलिक खजू। दोस्तों ही बहितरीन ड्रामो आहे ऐं ही दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे ऐं इन में बि दौलाब ड्रामे जा अदाकार पिण कमु करे रहिया आहिनि। तो रमज़ान खां पोइ इन जी शूटिंग शुरू थी कई वेंदी ऐं उन खां पोइ इन जा 2-3 स्पेल मुकमिल थींदा। उन खां पोइ हिन ड्रामे जी एपिसोड हलाई वेंदी। तो पंजाबेरी भी हिकु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे। इहो सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे ऐं दोस्तों हिन ड्रामे में वॾा वॾा अदाकार पिण कमु करे रहिया आहिनि। इंशाल्लाह इहे अदाकार तमामु जल्द अवां भेरनि जे साम्हूं हूंदा। ऐं दोस्तों हिन ड्रामे जी कहाणी भी सुठी आहे ऐं हिन ड्रामे जो हीरो आहे आज़म मेगल, यानी आज़म मेगल उर्फ रईस मंसूर खान। ऐं तव्हां ॾिसंदो त साईं निसार शाह भी हिन ड्रामे में तमामु जल्द कमु कंदो ऐं ॿिया सुठा सुठा अदाकार नाले वारा अदाकार तमामु जल्द हिन ड्रामे में कमु कंदा रहंदा। हिन जी हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू कई वेंदी। इंशाल्लाह उहे शूटिंग असां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं त हिन जी शूटिंग कॾहिं शुरू कई वेंदी। तो हिन शूटिंग जी डायरेक्टर तमामु जल्द टाइम रखण वारो आहे, यानी रमज़ान खां पोइ हिन जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। तो हिन जी शूटिंग जेको आहे मीरपुर माथले में स्टार्ट कई वेंदी। तो पंजाबेरी ड्रामे खे राति जो 8 वॻे हलायो वेंदो ऐं हफ़्ते में 4 ॾींहं हलायो वेंदो, यानी हफ़्ते में 4 ॾींहं हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी आहे मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।